जागा थी पई मन के मारू अचल ओ अखियूं सोहण लजूं बरन मशाला अखियूं जोड़ल जूं बरन मशाला कजल जोड़ बनायो अञा जागा 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 जागा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अलाह पाक जे मान में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो माई बेगम फ़क़ीराणी जे बारे में थियण वारो आहे, त इंशाअल्लाह उमेद आहे त वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। सिंध सुहारीअ में खोड़ सारियूं अहिड़ियूं औरतूं थी गुज़रियूं आहिनि जिन जे आवाज़ जी दुनिया में पंहिंजो नालो कमायो, पर हुननि में माई बेगम फ़क़ीराणी मुनफ़रिद ऐं मुमताज़ आहे ऐं संदसि नालो फ़न जी दुनिया में मथां आहे। माई बेगम फ़क़ीराणी सन 1915 ईस्वीअ मुताबिक़ 1333 हिजरीअ धारे रज़ा ॻोठ तेलको पन्नू अकिल में ॼाई। माई बेगम फ़क़ीराणी जी विलादत जो सन अंदाज़े ते लिखियो वियो आहे जो उन्हनि ॾींहंनि में रोड़ी ऐं उन जे वेझनि इलाइक़नि में प्लेग जी बीमारी पई हुई, जंहिंखे आम तौर ते हफ़्तो चयो वेंदो आहे। यानी हिकिड़े हफ़्ते में शहरनि ऐं ॻोठनि जा केतिरा ई माण्हू फोत थी विया हुआ। माई बेगम फ़क़ीराणीअ पाण बि इंटरव्यू में चयो आहे त हूअ उन प्लेग वारे हफ़्ते दौरान रज़ा ॻोठ में ॼाई हुई। माई बेगम फ़क़ीराणी जा वॾा अक्सर चेट जे मुंद में रोड़ीअ खां ॿेड़ियूं काए रज़ा ॻोठ पतणु कंदा हुआ ऐं कुझु अरसो उते रही वरी रोड़ीअ सत्यनि जे आस्थान लॻ मीर बहरनि जे मियाणीअ वटि अची पतणु कंदा हुआ। माई बेगम फ़क़ीराणीअ जो नंढपिणु उन्हनि बतलियनि ऐं ॿेड़ियुनि ते गुज़रियो। संदसि वालिद हारून फ़क़ीर दरगाह हज़रत हमबाह जो तालिब ऐं रागी बि हुयो। अक्सर पंहिंजे ॿेड़ीअ ते यकतारे ते पंहिंजे मुर्शिद दाता फैज़ दरिया ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जा कलाम ॻाईंदो हो। माई बेगम फ़क़ीराणीअ खे बि राग जी ॼण त सुती पियल हुई। पंहिंजे पीउ जा फ़क़ीरी कलाम ॿुधी ॿुधी पाण बि ॿेड़ीअ जी आगल ऐं पाछल ते वॾड़नि खां ॿुधल सेरा लाॾा मौलूद ऐं काफ़ियूं कलाम झुंगारींदी हुई। संदसि वॾा घणो मिसकिन माण्हू हुआ। रज़ा ॻोठ जे ज़मींदारनि खां ऊन वग़ैरह या ॾुध लस्सी वठण लाइ नंढड़ी बेगम खे मोकिलींदा हुआ त चवंदा हुअसि त अमड़ ॻाईंदी वञिजां ऐं ॻाईंदी अचिजां, त जीअं ईंदे वेंदे तुंहिंजो आवाज़ु अचे ऐं संदसि गुम थियण या भुलिजी वञण जो को गुमान न थिए। नंढड़ी बेगम पंहिंजे बतले मां लही ॻोठ में सेरा ऐं लाॾा चवंदे वेंदी हुई ऐं सीधो सामान वठी वरी को न को लाॾो या कलाम ॻाईंदी ईंदी हुई। संदसि आवाज़ु परे खां ई संदसि पीउ जे ॿेड़ी ऐं घरनि ताईं ॿुधण में ईंदो हो, जेको ॿुधी हू मुतमइन थींदा हुआ त इजो नंढड़ी अचे थी। माई बेगम फ़क़ीराणी जी शादी बि नंढड़ी उमिरि में ई संदसि सॻे सौट वाहिद बख़्श उर्फ़ वाधल मीर बैर सां कराई छॾी हुई। माई बेगम फ़क़ीराणीअ खे सूफ़ियाणी ऐं तौहीदी राग विराग जी जेका रमज़ मिली ऐं जेको फ़क़ीरी फैज़ हासिलु थियो उनजो ख़ानदानी पस मंज़र त असीं हिन खां अॻु पेश करे चुका आहियूं। पर माई बेगम फ़क़ीराणी पंहिंजे समूरे ख़ानदान में उहा अकेली ऐं पहिरीं शख़्सियत हुई जेका तमामु घणे नाले ऐं निशान वारी थी ऐं संदसि ई शख़्सियत जे हवाले सां हींअर संदसि ख़ानदान सुञातो वञे थो। एॾे वॾे मर्तबे ते पहुचण लाइ सिंध जे अदबी सक़ाफ़ती सूफ़ियाणे फ़िक्र जे तारीख़ में पंहिंजो मुनफ़रिद मुक़ाम पैदा करण लाइ माई बेगम फ़क़ीराणीअ खे तमामु वॾा कुशाला करणा पिया। ताना तुनका ॾिन था मूंखे पाण ॾिनी आहे शेर अमानत। सिंध जे जंहिं बुज़ुर्ग हस्तीअ जी दुआ ऐं साथ माई बेगम फ़क़ीराणी खे सूफ़ियाणी ऐं तौहीदी राग विराग जे मैदान में बेख़ौफ़ाणे बीहारे उहो बुज़ुर्ग हुयो दरगाह भिट शाह सां तेलक रखंदड़ ऐं सिंध जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान जो चश्मो चिराग भिटाई पीर सैद शेर मोहम्मद उर्फ़ साईं शेर। इहो साईं शेर ई हुयो जंहिं उभरंदड़ सूफ़ी शाइरा ऐं रागी माई बेगम फ़क़ीराणी खे हिमथायो। संदसि मिटनि माइटनि खे संदसि राग लाइ राज़ी करायो ऐं माई बेगम फ़क़ीराणी जो दरगाह भिट शाह सां अहिड़ो तालुक़ो क़ाइमु करायो जो अॻिते हली माई बेगम फ़क़ीराणी सॼी सिंध में लतीफ़ जी फ़क़ीराणी ऐं भिटाई जी फ़क़ीराणी सॾिजणु लॻी। अहिड़ीअ तरह माई बेगम फ़क़ीराणी जे भिटाई पीरनि जे 3 पीढ़ियुनि सां तेलुक़ु गहरो ऐं न्याज़मंदी रही। ख़ासि ॻाल्हि त माई बेगम फ़क़ीराणीअ खे लतीफ़ी लिबास कारो वेसबे दरगाह भिट शाह तां मिलियो जेको हिन समूरी ज़िंदगी पातो ऐं ॿिए रंग जो लिबास तन ते न पहिरियो। माई बेगम फ़क़ीराणी सरापा न्याज़ निवड़त वारी सादी सूदी फ़क़ीर तन शख़्सियत हुई। मजस कंहिं बि क़िस्म जे हठ वॾाई या पंहिंजे राग ऐं आवाज़ जी मक़बूलियत ते बिल्कुलु बानूर कोन हो।
जीअं पाण पंहिंजे हिकु इंटरव्यू में चयो हुआईं त असां पाण खे पाण न भायो, असां पाण खे फ़नकार न भायो, न बणायो सिर्फ़ु वीराग कमायो। मां हमेशह पाण खे बानीअ जो ॿारु सॼियो ऐं सम्झो जे मां पंहिंजो क़दुरु कयां हा त का ॿी शइ हुजां हा। माई बेगम फ़क़ीराणी 13 अप्रैल 1987 ईस्वीअ में गुज़ारे वई। सिंध जे हिकु अमर दरवेशाणी लतीफ़ जी फ़क़ीराणीअ दरगाह हम्बाह जे सूफ़ी विरागी ऐं शारा जे रूह जो पखीअड़ो उॾामी वियो ऐं मालिक हक़ीक़ीअ सां वञी मिलियो ऐं वेंदे वेंदे बि हिकु अजब फ़क़ीरी रंधी रंग ॾेखारींदो वियो। इंशाअल्लाह उम्मीद आहे त वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं कहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।